वेलकम टू सालियापट इनसाइक्लोपीडिया। अज पाण छा कंदासीं? अज पाण डिफरेंट नंबर जी परसेंटेज लहंदासीं। कीअं? जेकॾहिं पाण खे 50 मिलियल हुजनि ऐं ही जेका बि आर्मी जा टेस्ट थींदा आहिनि हुन में को न को हिन मां सुवालु ईंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पाण कंहिंखां डिस्काउंट घुरंदा आहियूं त 50% डिस्काउंट ॾे, 20% डिस्काउंट ॾे, त हिते हुनजो वॾो इस्तेमालु। फ़र्क़ु तव्हां हिकु बुक वठो था जंहिंजी क़ीमत आहे 50 रुपया, ठीकु आहे। तव्हां चओ था त मूंखे इन ते 20% डिस्काउंट खपे, 20% डिस्काउंट, त 50 जो 20% छा थींदो? 16 सफ़ा तव्हां 20% हिन जी ॿुड़ी कटे छॾणी आहे, हिन जी ॿुड़ी, बाक़ी जेका ॿ आहिनि उनखे ज़रब करिणो आहे। 5 × 10 ही हिन जो जवाबु आहे। हिन खे ॿिए तरीक़े सां कजे त कीअं कजे? 50 ज़रबिया हिन खे आमणपूर में कन्वर्ट करे छॾियो, जेको परसेंटेज आहे 20% खे आमणपूर में कन्वर्ट कंदासीं, छा थींदो? 20/100, ठीकु आहे। ही हिन जी ॿुड़ी वई, हिन जी ॿुड़ी वई, ही हिन जी हाँ 5 × 10 हिन जो जवाबु आहे। जेकॾहिं पाण खां को चए त बाबा 20 जो 10% छा थींदो? 10% छा थींदो? छा करिणो? हिन जी ॿुड़ी वई, हिन जी, बाक़ी हिननि खे पाण में ज़रब करे छॾिणो आहे। 2 अञा हिकु ॿी मिसाल वठूं था। ही पहिरीं थी वई, ही ॿी थी वई। टी मिसाल वठूं था। जेकॾहिं को चए त 15 जो 10%, 15 जो 10% घणो थींदो? पाण छा कंदासीं? पाण हिन ॿिन्ही खे ज़रब करिणो आहे। छा जवाबु आयो? 150। 150 ऐं ॿ जेका आहिनि डिजिट हेॾे अचिणो आहे, हिते ॾाई आहे, हिन खे हेॾे कन्वर्ट करे छॾिणो आहे, हिते पुॼी वेंदो, त छा थींदो? 1.5। ऐं जेकॾहिं पाण खे को चए त 7 जो 7% मालूम कयो, त पाण छा कंदासीं? ही 7% सिर्फ़ु हिननि खे पाण में ज़रब करे छॾिणो आहे। घणा? 49 थिया। हाणे 2 ॾायूं हेॾे अचिणो आहे, 2 ॾायूं हेॾे अचिणो आहे, त घणा थिया? 0.49। मतिलबु त तव्हां छा करिणो? जेको बि जवाबु अचे उनखे ईअं सम्झो 100 सां डिवाइड करिणो आहे। हीअ सिधो हिननि खे ज़रब कयो आहे, 7 × 7 = 49, 49 खे वरी 100 सां वंड कयो आहे। हिन खे जेकॾहिं 100 सां वंड कयूं त जवाबु इहो ईंदो। ऐं हिते बि इहो ई कयो आहे। 15 खे 10 सां ज़रब कयो आहे, 150 थी वियो। 100 सां वंड कयो आहे, 100 सां वंड कयो आहे, तॾहिं जवाबु छा आयो आहे? 1.5। उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। मिलूं था नई वीडियो में।